ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो हिन सभिनी नंढनि ॿारनि जे विच में हिन स्कूल जेका एन्युअल जेका तकरीब आहे उनजी ख़िताब कंदी हिन खां अॻु में तव्हां बि ॾिठा त मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿारनि जेके टेबलूं पेश कया नेचर जे तरफ़ां जेके शयूं आहिनि मसइलनि जे मौसम जो बदिलजणु हिन ॻाल्हि खे बदकिस्मती चइजे या ख़ुशकिस्मती चइजे त असां जॾहिं बि प्रोग्राम रखियो आहे असां बरसाति कई आहे हाणे उहा बरसाति जेका आहे असांजे लाइ बेनिफिशियल आहे या नुक़सानु ॾिए थी हिकिड़ो अलॻि मैटर आहे पर इहो असांजे बस में न आहे नेचुरल आहे ऐं नेचुरल शइ में इंसान जो कोई बि जेको आहे न अख़्तियार न हूंदो जिससे समाज में इखलास न रहकर इंसान आला दर्जे पर दूसरे इंसानों का न सिर्फ ख्याल रखता है बल्कि उनके लिए अपना सब कुछ कुर्बान करने में